दोस्ती सा बेवाजिबी न कर सरदार कबूल न तो आया जो तो दोस्ती फलो पलाना उनका बेवाजिबी न करते भी वेरो दोस्तों हिन पिण खे वधायो साईं अज़हर जान जा दोस्त पहुता आहिनि सदाम अबरो अवेश भट्टी हयात मुगल मेहंदी होत साहब मलाके में साईं सदाम अबरो अपना उहे जवान आहिनि जिन बाक़ाइदे साम्हूं अपननि छॾियूं अपना मोतबर सदाम अबरो साईं अवेश भट्टी उन सां गॾु मोहम्मद हयात मुगल मोहतरम जनाब मेहदी होत साहब अज़हर जान पलारी जा दोस्त एक भेरो वरी तव्हांजे साम्हूं बिल थोरो मलक भला बिल थोरो साईं गुलाब शाह हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो हेतिरा दोस्त आहियो साईं असां बोर पलारी तव्हां भला दोस्त अहिड़ा शौक़ी वेठा आहियो हेॾा रश सदाम कोठो आहे या हेॾा फ़क़ीर वेठो आहे जबल ख़ान पिता बि साईं फ़क़ीर जबल ख़ान अब्बा सां मुखातिब आहे ऐं कंहिंजो नालो हिन माइयूं भले लख माण्हू बीठा आहिनि पर उन्हनि खे न चवंदुसि ऐं तव्हांजे हिन अमीरनि खे चवंदुसि अलाह साईं तव्हांखे खर्च ॾिनो आहे अलाह साईं तव्हांजे खज़ाननि जी खोट न आहे कई पहलवान भला आहिनि इन्हनि ते दिलि वठाए जेकॾहिं अव्हां जहिड़ा बि जेकॾहिं सुरे न वधाईंदा त हीअ सकाफ़त कीअं हलंदी बिल थी आहे मोहतरम जनाब रस हाजी गुलाब सरवर मक्की साहिब जा 500 हाणे बिल थी आहे मोहतरम जनाब तालिब पलारी 1000 हाणे बिल थी 1500 बदर जान पलारी 500 बिल थी 2000 रुपया पर शौक़ीन लाइ वेठा आहियो 500 200 कंदो त 5 कल्ह न जोड़ी बिलो 5000 दक्षिण में मौजूद है गांव हाणे सिकंदर पलारी जा 200 बिल थी 2200 रुपया वाह तालिब वाह पलारी वाह मेलो साईं गोशा जो फ़क़ीर गुलमने पलारी करायो वाह पलारी वाह मोहम्मद उमर दल वीडियो भरे जा सही नहीं छोरा करी छा पियो वेहो थोरो वेहो हेठि वियो मल्ला ये सिंधी के पैटो लगे पा चल हो फतो में जागिरानी नजर में जागिरानी भला वाला कैमरा नोट पहलवान साईं गुलाब शाह इमदाद डोबकी साहब रईस इमदाद डोबकी आकाश हुजन अदनान सोहू ऐसा नाराई मुर्तजा पलारी जेके डॉक्टर निसार दोस्त आहिनि हिकु भेरो वरी उन्होंने फलीकार इमदाद डोबकी साहब आकाश हुजन अदनान सोहू ऐसा नाराई गुलाम मुर्तजा पलारी वाह पलारो छोरा छा पियो करे साईं गुलाब शाह ॾाढो ॾुखियो लॻो आहे तोखे छोरा लाइ छा पियो करे हाँ छोरा खान मम्मा छोरो वाह रे खान मम्मा छोरा वाह छोरा वाह सैयद जी सैयद मिनी जान जो छुटकारो सैयद वाह रे सैयद नाराए हैदरी वाह से बेरो हाजी सिंधो कतल करो हाजी भारो वाला पाले लगे पीला हाजी सिंधो के नाम जो खुदा करो सब ताली पाताली वापस होश में बना दी सुमार देवो
रखने वाले शागिर्दान ना भला मैनू आयो थी साईं के सीधा बिठो पहला गोश्त पंजाबी हार पिल थींदा पोइ मलवल हार पिल थींदा यकीन समझो गुलाम सरवर बख्शी ताज़ो ये असां गुलशन जो मला गुरु गुज़र असांखे उन्ही याद मूं हिन जवान खे अलाह जो कसम कहबतुल्लाह जे तवाफ़ बि यादि कयो हाणे रस गुलाम सरवर बख्शी साहब खे मां पहला गोश्त पंजाबी सख्तो कामो बापलानो वाले सुमार से बाबा ना सुमार अजा तो सब के अल्लाह वाले थे बाबा थे गोश्ती के तमाम रो थक दिनो गोश्ती पंजाबी ताके खबर आ गई भलो पहला ना गर्मी भी आई लगी थी पर तमाम रो थक रिया सुमार से वो थे के नाम लो अदा ने मेहरबानी करे तो हाजी सीधे गुलाम शामिल कर हाजी साईं के छो छिड़ा बीठो यार पहला हाजी जरदारी पहला जब मुकाबलो इतना शब्द वहाँ पहला नवा हाँ चलो ना छड़ी जाओ वापस मल करेंगे ना पी वापस करो ना वापस पता है छड़ पैसा दा मानो नोट लगाइए ने पैसों दे थोड़ो है ना थोड़ो तो क्या थोड़ लगे ये तो थोड़ा दे अल्लाह मल घरा छो ने तालबा एकने जा मथा कटा दिया एकने के धक्का ना दो पर आज जी मेहरबानी करे वो साईं जी मैंने करायो हां मेहरबानी करे जावे रो पर हाजी सीधी साईं बता रही पहला मीडिया ने दूसरे गुलाम साहब खोलो मुझे सब मेहरबानी करे इनाम रो सुमार के नाम रो दोस्तों ही कदे में छड़ी दो आके के पहला सुमार के नाम रो वा पहला नवा सब तो मुकाबलो पहला हाजी सीधी मौजा मौला सीधी तेरा अल्लाह साईं सीधी तेरा मौजा मौला ने सीधे के तेरा ना बस हाजी वाले साईं वा हाँ साईं कबू खाई छो हाणे मैं नौ तारीख़ की याद रखो इंशाअल्लाह आए दे नील जो रातो भी वाले साईं वा साईं गुलाम साईं जो नंढो भाई हां के साईं गुलाम साईं अचे सजन गुलाम साईं अचे सदा सरमला अचे नमला के जो बा सदा मला अचे पहला अमीर शारी पहला जरदारी गुलाम अब्बास खोखर मैच गुलाम सर बख्शी साहब बेटा
छाए के नाम जो 271 जो